नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं मेरान यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस में 30 करोड़ रुपयनि जे घोबिन वारे मामले जे हवाले सां एंटी करप्शन इख्तियारनि जे तलब करण बावजूदि डायरेक्टर फाइनेंस पेश नाहे थियो। इन हवाले सां अव्हांखे ॿुधायूं त अॻूणे प्रो वीसी ग़ुलाम सरवर कंदड़ ॾिनल सवालनि जा जवाब कोरियर सर्विस ज़रिए उमाणिया आहिनि। मेरान यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस में 30 करोड़ रुपयनि जे घोबिन वारे मामले जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं पिया एंटी करप्शन इख्तियारनि जे तलब करण बावजूदि डायरेक्टर फाइनेंस पेश नाहे थियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फैज़। जी तारा मेरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी के खैरपुर कैंपस में 3 करोड़ रुपयनि जे घपले वारे केस में तलब करण के बावजूद डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख एंटी करप्शन अख्तियार नालो पेश न थियो आहे। जॾहिं अॻूणे प्रो वाइस चांसलर इंजीनियर ग़ुलाम सरवर कंदर ॾिनल सवालनि जा जवाब कोरियर सर्विस ज़रिए मोकिले छॾिया आहिनि। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां मेरान यूनिवर्सिटी के खैरपुर कैंपस में इब्तिदाई तौर 5 करोड़ रुपयनि जे घपले की जांच शुरू थी हुई, जंहिं बाद यूनिवर्सिटी के अख्तियारनि सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड के घपलनि की जांच ॾिनी, जंहिंखां पोइ ॼाणाए सेक्रेटरी अहिड़ो मामिलो एंटी करप्शन खाते के हवाले कयो। उन मामले की जांच एंटी करप्शन खाते जो डायरेक्टर इंक्वायरी थ्रू करे रहियो आहे। एंटी करप्शन खाते के ज़रिए असांखे ॿुधायो आहे त मेरान यूनिवर्सिटी के डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख के अॼु तलब कयो वियो हो त हू पंहिंजो ॿीहर बयान रिकॉर्ड कराए, पर हू तलब करण के बावजूद मेरान एंटी करप्शन खाते के अख्तियारनि वटि न पहुतो। जॾहिं त अॻूणो जेको प्रो वाइस चांसलर आहे इंजीनियर ग़ुलाम सरवर कंदर, उनखे जेके 13 सवालनि ते मुश्तमिल सवालनामो ॾिनो वियो हो, उनजे जवाब हुन ज़ाती तौर एंटी करप्शन अख्तियारनि खे ॾियण बदिरां हिकु कोरियर सर्विस ज़रिए मोकिले छॾिया आहिनि। असांजे ज़रिए जी इहा दावा आहे त इन वारे केस जी जेका इंक्वायरी आहे उहा 1-2 ॾींहं में मुकमल थी वेंदी ऐं चीफ सेक्रेटरी के उहा रिपोर्ट मोकिले मेरान यूनिवर्सिटी जे अख्तियारनि ख़िलाफ़ जांच जे हवाले सां इजाज़त तलब कई वेंदी। महिरबानी अव्हांजी फैज़ खोसो तफ़सील ॼाणंदा आहियो।